साईं जेम्स है जेको एज़ अ पर्सन इंतई लाजवाब इंसान, अच्छा इंतई लाजवाब शफ़ीक माण्हू हो, हर कंहिं सां मोहबत कंदड़, मान ॾींदड़, इज़त कंदड़ ऐं इंतई सिंध जे रवायतुनि वांगुरु तमामु वॾो महिमानदार हो। अच्छा कारकुन राति जो 11 बजे अचनि, 12 बजे अचनि, पाण घुमंदो हो ताक़ में त कंहिंखे हंधु बिस्तरो मिलियो या न मिलियो, जॾहिं हू हली सघंदा, जी पोइ त वरी किरण खां पोइ हुनजो टंग जो फ्रैक्चर थी वियो, पोइ न हली सघंदा, त इन तरह सां खाधो खाधो न खाधो ऐं फ़िक्री हवाले सां, इल्मी हवाले सां साईं जेम्स सैद सिंध जो हिकिड़ो तमामु पढ़ियल ॻढ़ियल इंसान हो, फ़िक्री हवाले सां। त उन पोइ एतिरा किताब बि लिखिया साइंस फ़लसफ़े फ़िक्र ते, तमामु घणो तारीख़ ते, अदब ते, शाह लतीफ़ जे नए रुख सां फ़िक्र ते, फ़िक्री पहलुनि ते, उहे त तमामु साईं जा लाजवाब।